हिन को हाणे खाली हथनि कीअं वञूं घर। मामा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे जानी? वो खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह दुआयूं। माशाल्लाह। ये बादाम घणे आहिनि? 4000 रुपए किलो। 4000 रुपए किलो? जी जी। सही आहे न? वो के लगा बन छो छा तने? हाँ छा तने ॾिस त सही न। एक नंबर आहे, एक नंबर। अच्छा माशाल्लाह। हेरे ॾिसूं त सही न। छो मामा महंगा है ॾिस न तो। यार ॿाहिरों मोटिया आऊं उतो वठण विसरी वियो मां। चवां ॿारनि खां कुझु वठी थो वञा न। ॾियां घणा? बाबा 100 जा 50 जा समूरनि में वठंदुमि नंढनि खां। इहा कहिड़ी का ॻाल्हि? ॿुधाए घणे ॾियां इहो ॿुधाए घणे ॾियां? 50 जा ॾे हाले फ़िलहाल। 50 जा? हाँ 50 जा ॾे हाले। चेक करे वञ न। होॾे हुते वठा पियो मामा उते कोड़ा हुया। ॿियो छा ॾियां? हे घणनि? हे 4500। ॾे 50 जा इटो बि ॾिजांइ। हेठां बि सभु कढाए ॾियो। आहे बनो आहे। ॿियो वाह वाह। ॿियो छा ॾियां? किशमिश घणे आहे? किशमिश हाँ 1600 रुपया। 50 खनि इहा बि हुजेसि मुश्त करे। ॿाहिरों आयो आहियां छा? हाँ ॿाहिरों आयो आहियां मामा। किथां आयो आहे? कोटिया खां। अच्छा उते वठण वई विसरी। हाँ माण्हू लाज़मी घर वञे त कुझु त बचण खां अची वञे न। अच्छा हाँ हाँ सही। न न माशाल्लाह फर्स्ट क्लास आहे। है चाहे मामा? क्या है मिस्री है? मिस्री आहे? वाह वाह। ॿियो छा ॾियां? जल्दी कर यार, ग्राहक बीठा आहिनि, जल्दी कर। 50 खनि हे बि ॾे। छा फरियूं? हाँ 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 ॿियो हुकुम कर। वाह 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 वाह। जल्दी कर जल्दी ॿियो। डूंगी घणे आहे? डूंगी माई जी फरमाइश आहे। डूंगी ॿारनि खां त वठी वञा। जेकॾहिं माई कान अने त वयल आहे न। 2400 रुपया थी, 2400 रुपया। 2400 रुपया? जी हाँ। ए बस यार। ये था तो करें वजन क्या दो? छा क्या दो? ॾिस न तो वजन क्या दो? वजन वजन ये किए बियो को कढी विझे ने वते सो कुए वांगुरु चोदारू चकण दो। अदा ॾिस न तो हे छा ॾिस तो बढ़िया सब बढ़िया है हाइस। हां बढ़िया त बी का एक जगह चुरी रख न। ई नंढी आ ना माने के तो हिन पचा थोड़ो। अरे खुदाई का मार भाई आहे किए तू तो किया बस हां पूरी जी वई। ये के करी ने तोखे बे के दींदुम तोखे दींदुम छो छा जी मां बाहरों आयो को जट को जाल त न या छा जी जट चाहे बाबा तोरी है ना छा दी अंदो है ना अंदो गला के नवर दिन तो वठो। ए बच्चा काका पैसा दे का दे छो जा खा तुम 50 जी 150 है 300 रुपया 300 रे है 300 दी मने पाण खाई ओवर करे असा के देवा घर बच्चन के ओवर करायू हां छा जो ओवर है पैसा जल्दी करे ताजा पैसा दिनो थाती मा के है त काशे न ए एकड़ो दाणो खादम हो एकड़ो दाणो हो कराई ए बटे दाणा हे कराई बस यानी 50 रुपए जो बादाम 50 जो 50 जी 150 रुपयो 150 जी 300 रुपया था 300 रुपया वडो जुल्म पैसा वरदो शिकली भली थी। अरे पैसा दे न मोतबर बी तो मैं दिसन बी तो दी मोतबर भेणा पैसा दे न के। ओह नो पैसा दे करे सो खा क्या पैसा दे ए सामान दे करे तो एकड़ो बादाम खातो एकड़ो अखरोट एकड़ी जो बकिश में करा दे पैसा दे 150 रुपए दे दो जानी 150 रुपयो दूंगी न तो दे ना दूंगी न तो दे ना दूंगी 150 दे जल्दी कर दूंगी खाई करे तो हुआ तेरे था ये धंधो कंदा होता ये ना बाबा वजन पूरो क्या पियो ना वजन चाकू सा कटे से ना डंडा सा कटे तो छो कुए अगर वते से छोड़ चक्कण दू चाकू मोड़ना है तो मैं डंड से कटणो पवंदो ना कटलो बोलो मैं नवर तुम ना पंज कटला पाण खा ना हां मैं खाई दूं पैसा जल्दी कर पैसा दे आराम ये माला सा चाकू सा कटे ना कारोबार के तो दूंगी के चाकू सा कटे ना चक्कण नहीं करे वर वो सागी तोरे दे तो छो ता जो ऊपर से बच्चा खान छो करे ना पातर पातर तो जल्दी कर पैसा दे मांगे चलो थेलो खसे तू पैसा खड़ी चलो खड़ी चल मोतबर मा तो के दिस तुम तू थेलो त खसे तो तू वेंती काडे तू ते रेडी हलाई दे ये भन्याए तो ते बरनी तो के मांची खबर ना है ताकत जी कया नहीं रेडी छोरा वठी जा छड़ो शाख में कल्टी जाए तो शिकिल दिसे